9 सालन जे उम्र जो घणी उम्र आहे तमामु थोरी उम्र आहे। इब्तिदाई किताब मदरसे में पढ़ंदो आहे। उन ज़माने में जेको ख़लीफ़ो अब्बासी आहे इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह उन में 8 सां 9 सालन जी उम्र जो आहे। ख़लीफ़े अब्बासी जे पाड़े मां हिकिड़े ईसाई बादशाह सवाल मोकिलिया। ओ मुसलमाननि जा ख़लीफ़ा पंहिंजे आलमनि खे गॾु करे हे 3 मसइला मुंहिंजा हल करे मोकिल। जेकॾहिं 3 मसइला तुंहिंजे आलमनि हल कया त ठीकु आहे, जे हल न कयूं त मगारियूं या त जंग कर या त ढल भर। मिड़ई तो वेड़ जो ॿार कीअं थिए। ईसाइनि जे बादशाह जे तरफ़ खां 3 सुवाल उनजो एलची खणी मुसलमाननि जे ख़लीफ़े वटि आयो। 3 सुवाल अची ॿुधाई, पर उन में शर्त इहो त 3 सुवालनि जा जवाब क़ुरान मां न खपनि। मां ईसाई आहियां, हदीस मां न खपनि, अक़ुल जे ज़रिए मूंखे सम्झाइजो त पोइ वञी। 3 सुवाल कहिड़ा? पहिरों सुवाल अल्लाह खां अॻु में छा हुयो? ॿियो सुवाल अल्लाह जो रुख़ काॾे आहे? टियों सुवाल त हाणे मां जॾहिं ॻाल्हायां थो अल्लाह छा थो करे? ये 3 सुवाल ख़लीफ़े वक़्त जे आलिम घुराया, आलिम गॾु थी विया, ख़ल्क़ गॾु थी वई, बादशाह पाण तख़्त ते वेठो आहे, वज़ीरनि जूं कुर्सियूं लॻियूं, पूरे शहर मुल्क जा उलमा अची विया, आम ऐलान थी वियो, ईसाई बि गॾु थिया, मुसलमान बि गॾु थिया। सुबुह खां शाम ताईं मौलवियुनि खणाई मथा हया, पर मुंहिंजा प्यारा दोस्त एलची मुतमइन थिए ई कोन पियो। ज़ुहर जे निमाज़ जो टाइम थियण वारो आहे, मदरसे खे मोकल थी आहे, इमाम साहब पाण सां किताबनि जो थेलो खणी उतां अची लंघियो आहे। ख़ल्क़ जो गोड़ ॾिसी ओॾे हलियो वियो। घर में बि पुछा कई छा ॻाल्हि आहे? मर्द जो हीअ 3 सुवाल ईसाई खणी आयो आहे। बादशाह आलिम घुराया, आलिम मुतमइन करे कोन था सघनि, पुछी 3 सुवाल कहिड़ा आहिनि? 3 सुवाल ॿुधाया विया। इमाम साहब आस्ते आस्ते थो चवे त ख़लीफ़े खे वञी चओ हिकिड़ो छोकिरो आहे, उहो थो चवे जेकॾहिं मूंखे मोकिलजो त मां जवाब मूंखे मोकिलजो त मां तो जवाब ॾियां। हाणे जे माण्हू जॾहिं फासंदो आहे त पोइ फत कंदो। हूअं त सभु कुझु हूंदो आहे आगे थर कुलनि ते ॿार ईंदो पोइ ख़बर पवंदी मुड़सनि ईअं न पोइ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, हाणे त सुबुह खां शाम ताईं मौलवी साहिबनि ते खैर जा नथा हया, पर जमन बेपारी ताईं कुझु बि न थी सघियो। ऐं नंढड़े छोकिरे चयो मां तो अॻिते वधी तव्हांखे जवाब ॾियां त सभिनि जो बेड़ा वारो जो घुरायोसि मन मुश्किल आसार थी पवे। जान छुटे फाथा पिया हो। बाबा कहिड़ो छोकिरो आहे? इमाम साहब रहमतुल्लाह अलैह अॻिते जो नंढड़ो आहे, 8-9 साल का उमिरि कान्हे, थेरड़ो हथ में आहे, किताब हथ में, अॻिते वधियो, बादशाह तख़्त ते वेठो आहे, एलची भर में वेठो आहे, साम्हूं अची हेठि तख़्त जे बीही रहियो। अबा तूं ॿुधाईंदे? हा बिल्कुलु ॿुधाईंदुसि। वॾे एतमाद सां चई सुवाल करणु तव्हांजो कमु आहे, जवाब करणु ॾियणु मुंहिंजो कमु आहे। एलची चयो त मूंखे पहिरों सवाल जो जवाब ॾे। अल्लाह खां अॻु में छा हुयो? ओ नी ॻाल्हि क़ुरान न पढ़जा, हदीस न पढ़जा, अक़ुल सां सम्झाइजा। इमाम आज़म फरमाइनि था तोखे जवाब ॾियां थो त अल्लाह खां अॻु में छा आहे, पर मूंखे ॿुधाए त तोखे 10 ताईं अंग ॻणो अचनि था? जी हा, 10 ते अंग कहिड़ी लॻे थी? गणे लिखा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इमाम साहब फरमाइनि था मुंहिंजे सवाल जो जवाब ॾे, तुंहिंजो जवाब अची वेंदो। 10 खां अॻु में छा आहे? 9 खां अॻु में छा आहे? 8 खां अॻु में छा आहे? 7 खां अॻु में छा आहे? 6 खां अॻु में छा आहे? 5 खां अॻु में छा आहे? 4 खां अॻु में छा आहे? 3 खां अॻु में छा आहे? 2 खां अॻु में छा आहे? 1 खां अॻु में छा आहे? 1 खां अॻु में कुझु बि न आहे। कुझु त हूंदो न कुझु बि न आहे। ओ बेवकूफ़ा जेको अंगनि में हिकु आहे उन खां अॻु में कुझु बि न आहे, जेको हक़ीक़त में हिकु आहे तंहिंखां बि अॻु में कुझु न आहे।
अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाह अहिड़ो तादाद जो शुमार कोन्हे को, अल्लाह अहिड़ो तबाहदाद जो तादाद कोन्हे। अल्लाह ताला जी ज़ात बारकात खाग में कुछ भी कोन्हे। इमाम साहब नंगे निकले जब यो जवाब हुआ तो एक चीज जो दिमाग को चक्कर खाई चक्कर जी नक्की नक्की जैसे बेहोश जी कर जी अल्लाह जो मुंह कालिया। इमाम साहब फरमाया था जवाब में नदो पर मुंह जो मुतालबा जी मेणबत्ती खड़ी है जो मेणबत्ती खड़ी आया माची सजाव के बाद इमाम साहब रहमतुल्लाह अलैह फरमाया था ओ ईसाई इन मेणबत्ती जो मुंह कालिया जब तो है नूरा इन जो काले मुकरर जाए दे मुंह न कबो इन जो जाने कालिया जब तो वो चरिया ये मेण मा ठईया धागे मा ठईया बत्ती जे मोताजा बाजी मोताजा जेका मचा दी नूरा उन जो जाने काले मुआ अल्लाह नूरुस समावात वल अर्द जेको रब करीम आसमान ज़मीन जो हकीकी नूर आ ऐनमा तो वल्लू फसम्म वजहुल्लाह जाने वाला करे कोई न हमरा ठाडा निकली जैसे बाकी हिकड़ो सवाल जिंगाल में तो सवाल बुधाइंदुस पर तो मुसलमान जड़ो सबर जस मुसलमान तो बूढ़ी बूढ़ी होते हैं ईसाई आ तो ईसाई थी नहीं तो लेकिन मुसलमान छोड़ो तो आओ मुझे बेकरार है मुसलमान थी मुझसे देव साल कर कि हाने हाने अल्लाह अच्छा तो करे और ईसाई जो भलाई वो सांसे थे जब दो अल्लाह ताला चंद्र के उभारे तो माता उस खुदा भी हुई वसाए तो अल्लाह हवा भी बुलाए तो अल्लाह मारे भी तो अल्लाह जियारे भी तो कई खुदा जा कमर काटे तो मुझे को दो जिक्र इन में फासाई दो सास इमाम साहब ने जी अल्लाह अल्लाह अरे छातो करे इमाम साहब फरमाया तो जे पीर जो न कर कोन आया बस सवाल सही बताया तमारे जो सवाल भी बुधाई दो पर कानून ये हुंदो आ जेको बुधाई दो आ सो कुर्सी ते वेहंदो आ जेको बुधंदो आ सो हेठ वेहंदो आ कुर्सी ते अल्लाह मा बेहा हेठ वेही सवाल कर जवाब दे सबने रूहे दाते लावे हेठ लखो कि हरे सवाल कर इमाम साहब के जी अल्लाह अल्लाह हरे छातो करे इमाम साहब फरमाइन था हरे हरे मुझे कादर जा करोड़े कम आहिन पर हिकड़ो कम लियो कयो थई जो तोखे कुर्सी तो लाहे मुखे कुर्सी ते वे आयो ईसाई तो चवे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सबै जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जोर सा जो सल्लल्लाहु मुसलमान थियो ईसाई बादशाह ने वो पैगाम मोकले तो तोरो ईसाई मजहब पूरो मां सच्चो सच्चो मुहम्मदी बनी तो अरे नबियो बार बार जो हो कदाला मैं युरिदुल्लाह खैरन युफक्किहु फिद्दीन ए अल्लाह जे जात जे कुदरत जो कानून जे खैर जो खुदा इरादो कदो आ के खुदा ताला दीन में फकाहत नसीब